ऐं सांवल जो पिलो करणो ई पवंदो। अदा तूं ऐं मां सांवल जी नज़र में आहियूं, बाक़ी मुनीर ऐं अयूब खे सांवल कंहिं लेखे में ई कोन थो सम्झे। पोइ अदा कासिम इन उठ जो छा कजे? अदा हे था कयूं, मुनीर ऐं अयूब खे चऊं था त वञी घिटी में लिकी वेही रहनि, जीअं हिननि खे सांवल नज़र अचे न उते जो उते सांवल खे पूरो करे छॾनि। जाबर असां सांवल खे लेटाइण लाइ तयारु आहियूं, पर हू असांखे ॾिसी अखियूं पूरे कोन छॾींदो। मुनीर, कासिम सही थो चवे। तव्हां न घिटी में बीठल हूंदो, हो टके जो बि तव्हां ते फलक न आणींदो। सांवल मुनीर, इहो कमु तोखे ऐं अयूब खे हर हाल में करणो आहे। कासम, सांवल खे लेटाइण में देरि न लॻंदी, वरी बि इहो इल्ज़ाम तव्हांजे मथां अची लॻंदो। पोइ छा था सम्झो, तव्हांखे चाकर खान ज़िंदा छॾींदो? अयूब सोना, सांवल खे पहिरीं लेटाए वठूं, पोइ चाकर खान खे मुंहुं ॾियणु वॾी ॻाल्हि कान्हे का। इन सांवल जी मौत खां पोइ इन चाकर खान जी अधु ताक़त ख़तम थी वेंदी। पोइ इन चाकर खान खे मारणु असांजे लाइ आसान हूंदो। जॾहिं सांवल लेटिजी वियो न, अज़ ख़ुदि ॿुधाईंदो साईं, इहो चाकर खान ॻोठ छॾे कराची भॼी वेंदी। चाकर खान तव्हां हिन रुंडियारनि खे हितां ज़िंदा वञणु छो ॾिनो? इहे हिन ॻोठ जा सभिनि खां वॾे में वॾा शैतान आहिनि। इन्हनि जो ज़िंदा रहणु ख़तरे खां ख़ाली न आहे। सांवल रूंडे मूंखे कसम ॾिनो आहे, तव्हांखे न। तव्हां हुनखे पूरो करे छॾियो, तव्हांखे कंहिं रोकियो आहे? चाकर खान मां त सिर्फ़ु अव्हां जे करे मोरियो पियो वियसि। हाणे जो करे तव्हां इजाज़त ॾिनी आहे त सुभाणे के सिज ताईं इहे तव्हांखे मोल मिलंदा। एतिरो ख़्यालु कजो सांवल खान, रूंडे सां ॻाल्हियूं न कजो। जेकॾहिं तव्हां हुन सां ॻाल्हियूं कयो न त हू तव्हांखे बि यासीन सगोरी ॾियण में देरि न कंदो। चाकर खान रूंडे खे त मां अहिड़ो मौक़े ई न ॾींदुसि। रूंडे खे मूं राति ताईं ॻोठ छॾे वञण जो चयो आहे, ऐं तव्हां वटि बि इहो ई वक़्तु आहे। जेकॾहिं इन जे दौरान तव्हां हुनखे मारे सघो था त मारियोसि, जेकॾहिं न त पोइ तव्हांजी पहुच खां इलाही परे हलियो वेंदो। चाकर खान रूंडे खे त मां पंहिंजी पहुच खां परे वञण ई न ॾींदुसि। हुन वटि तव्हांजो लाश हुजां थो। अम्मा, मां त चवां थो त अदी जो के सुठे घर में रिश्तो करे ऐं उनजो ॿारु लाहे छॾियो। पुट, हाणे तुंहिंजी भेण जो एतिरो जल्दी रिश्तो न थींदो। रिश्ते जे लाइ पुट कंहिंसां न कंहिंसां ॻाल्हाइणो पवंदो। जेकॾहिं तूं इजाज़त ॾे त मां माई आमना सां ॻाल्हायां। अम्मा, मूंखे इहो मुनासिबु नथो लॻे त को अदी जे रिश्ते जे लाइ असां पाण भॼंदा वठूं। पुट, हिन में कहिड़ो एब आहे? मां माई आमना जे कननि ते ॻाल्हि उछले ईंदसि। जेकॾहिं हुननि जो रायो हूंदो न त उहो पाण हली ईंदा। आमना जो छोकिरो हैदर ग़रीब आहे। जेकॾहिं उन घर में रिश्तो थियो त असांजी न्याणी सुखसार रहंदी। मां अदी जो जल्द मां जल्द ॿारु लाहण थो चाहियां। उन जो ॿारु लही वेंदो पुट, पर तूं पंहिंजे लाइ छा सोचियो आहे? पहिरें अदी जी शादी थी वञे, उनखां पोइ मुंहिंजे बारे में सोचजो। अम्मा, हाणे मुंहिंजी शादी जे लाइ जल्दबाज़ी न कयो। पहिरां शादी कराइणी अथव त अदा जी करायो। पुट, हू छोकिरो आहे, उन जी शादी असां पाण ई कराए वठंदासीं। पहिरियों तुंहिंजो ॿारु लाहियूं। वाड़े तारा, गोल तारा, दाबली खुदा करे मनी हिकिड़ी सुहिणी सलाह ॾिए। तुंहिंजी सलाह त हिन हद ताईं असांखे पुॼाए। वाड़ मट कर रे। पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, पोइ वात फाड़। बाबा, तव्हांजो जहिड़ो ख़तम ई न थींदो, अञा रहंदो वधी वेंदो। इन खां भलो आहे त तूं ॻाल्हि कर। बाबा, माणे खे इहा सलाह थो ॾियां त तुंहिंजी शादी ने शेरल सां कराई। इनमें असां सभिनी खे सहारो मिली पवंदो। टेक थींदी वॾी टेक। न बाबा न, मन शेरल सां शादी कॾहिं बि न कंदसि। तुंहिंजी मर्ज़ी तोखां केरु पुछंदो? अम्मा, पहिरियां बि तव्हां मुंहिंजी मर्ज़ी खां बग़ैर मुंहिंजो रिश्तो कयो, पोइ उनजो छा थियो? उन रिश्ते में मां राज़ी कोन हुयसि।
बस पिणे जे ज़िद जे करे ख़ामोश रहेसि। भला तूं हिन रिश्ते मां राज़ी त आहीं न? मां त राज़ी आहियां, पर शेरल राज़ी कोन थींदो। जे अदा चाहे हा न त शेरल लाइ रिश्तो मूंखां के ॾींहुं घुरे हा। जेकॾहिं भाणी घुर न कई आहे त मथो ज़ोर रखीसि त असांजे कुलनि तां पार लाहे। बाबा मां इते शादी कॾहिं बि न कंदसि, इन करे इहो रिश्तो करण जी सोचींदी बि न। ॾेढ हिका में ई अॻे पोइ तूं परेशान न थी, मां सम्झाईंदीसां सभु। चाची सही चई वई आहे त हिन खे ज़हर ॾेई पूरो करणु घुरिजे। मूंखे तो मां इहा उमेद न हुई त तूं मुंहिंजी एतिरी ख़िदमत कंदीअ। चाकर त चए थो तोखे तकलीफ़ूं ॾेई ॾेई पूरो कयो वञे हसीना बेगम, पर मां तोखे तकलीफ़ूं ॾेई ॾेई नथी मारणु चाहियां। सोरठ बेगम, तो त मूंखे मारण जे लाइ कुझु न कुझु त सोचियो हूंदो न? हा, खाधे में ज़हर ॾेई मारण जो त मूं सोचियो आहे। पर सोरठ बेगम, तूं ईअं करे कोन सघंदी आहे। मूंखे मारण त चाहीं थी, पर मारे न सघंदी। जेकॾहिं मां तुंहिंजी जाइ ते हुजां हा त पोइ तूं छा करीं हा? मां तोखे हिन जाइ ते कोन आणिया हा, पर पहिरियां ई ज़हर ॾेई दफ़न करे छॾिया हा। त पोइ तोखे बि तमामु जल्द दफ़न करणो पवंदो। सोरठ बेगम, कोशिश करे ॾिस, पर मूंखे दफ़न कोन करे सघंदी आहे, छो जो मां चाकर ख़ान जी भाउ आहियां। वेगी त वेगी सही, पर चाकर ख़ान जी माउ आहियां। ऐं चाकर ख़ान पंहिंजी माउ खे मारण जो हुकुम कॾहिं बि नथो ॾेई सघे। इन गुमान मां निकिरी वञ हसीना बेगम। तुंहिंजे मौत जो पैगाम खणी मां जल्दी हिते ईंदसि। सोरठ, जेतिरो मां चाकर ख़ान खे सुञाणींदी आहियां, त चाकर ख़ान तोखे इन ॻाल्हि जो हुकुम कॾहिं बि न ॾींदो, छो जो चाकर ख़ान रहम दिल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शेर मुराद, असांखे उमेद ई न हुई त तव्हां असांजी उताक ते लड़ी ईंदो। कासिम, असां हिते तव्हांजी महिमानी खाइण न आहियूं आया, कुझु हक़ीक़त मालूम करणी, इन जे लाइ आया। हींअर सभु ॻाल्हियूं ज़ाहिर थी चुकियूं आहिनि। का बि अहिड़ी ॻाल्हि लिकियल न आहे जो तव्हांखे ॿुधायूं न। हर को माण्हू पंहिंजे अंदर में को न को राज़ लिकायूं वेठो हूंदो आहे। तव्हांजा अंदर बि ॿरकियल आहिनि। असां सां दिलि जा हाल अहिवाल ओरियो त कुझु तव्हां तियूं हलकड़ाई थिए। न तव्हां भई असांजा दोस्त आहियो, न वरी सॼण, पोइ असां इहे राज़ तव्हांजे अॻियां छो खोलियूं? इहा ॻाल्हि वाज़े थी वई आहे त तव्हांजे अंदर में घणियूं ॻाल्हियूं आहिनि, पर तव्हां ॿुधाइण नथा चाहियो। जॾहिं चाकर ख़ान जा हथ हिन जी गिची में पिया न, त पोइ भॼंदा ईंदा त असांजी मदद कयो। शेरल मुराद, मदद कयो। मुराद, पंहिंजी ज़ुबान खे लगाम ॾे। मुंहिंजी औताक ते बीही मूंसां थो ॻाल्हाईं, न त मां। न त तूं छा कंदे? अरे मां चवां थो। तूं चओ न जाबिर, तूं सिर्फ़ ॿुध। सॼे ॻोठ जो नंढो वॾो चए थो त तोखे सांवल वारनि तुंहिंजे घर में कुटियो, जीअं उछ कुटिजे पतण ते। ॿुधा त इहा ॻाल्हि ग़लति आहे। शेल,
हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, जहिड़े में ॿ धक हणबा बि आहिनि ऐं ॿ धक लॻंदा बि आहिनि, पर असां कॾहिं बि हुननि जे अॻियां झुकिया न आहियूं। यार बाबा, जेकर सूरन सां मुराद ऐं शेरल खे मोटायोसीं, जेकर इहे हितां हलिया वञनि त पोइ जेकॾहिं हिते न हुजनि हा त रोहिड़ी के नाल खे को घारो लॻे हा या सखर खे धाड़ो लॻे हा। अरे बाबा, जॾहिं हिते हुया तॾहिं बि चाकर खान जो अंगूठो पटे कोन सघिया। तूं वरी ॻाल्हियूं वेठो थो करे। बाबा, मूंखे त इहो शेरल शुगर जो मरीज़ थो लॻे। इहो हिकु भेटियो रेडियो मां बीठो आहियां हेॾे त हेॾे पियो थो ॾिसे। चकर खान त मूंखे कोन पचाए सघिया, पंहिंजो पाण त पचाए न बाबा। ओ बाबा, जेकॾहिं चाकर खान वारनि खां नथा बचाए सघनि त मूंखे पूरी पका त इन सांवल ऐं जाबर खान खां ज़रूरु बचाईंदई। ऐं जेकॾहिं शेरल ऐं मुराद हिते हूंदा न त असांजी ताक़त बि ॿीणी थी वेंदी। पर हिन वक़्तु काॾे थांबा खाइण विया आहिनि। इहे जाबर तरफ़ विया अथई। हज़ार दफ़ा चयो त भाई त हिन फनकारनि खे पंहिंजी अख में रखंदो कर, न मोए चौकीदारी कंदो रही न बाबा। जेकॾहिं शेरल वारा इन जाबर सां मिलिया वञी न त बाबा, इहो जाबर एॾो त उस्ताद आहे, हिन जा कन भरे भरे सफ़ासर उभो करे छॾींदो ऐं सॼो ॾोही वरी शेरल वारो अची असांखे कंदा। पोइ त बाबा भलाई वेंदी आहे कान्हे। हा बाबा, शेरल वारनि खे समूरी ख़बर आहे त हिन ॻोठ में वॾो शैतान जबरो आहे न, उहो त आहे नखो। केरु? तूं बाबा, तूं। अरे बाबा, हू भली सम्झनि, तूं त न चओ न बाबा। यार बाबा, मां नथो चवां, हो था चवनि। तूं वरा छा थो सम्झी? तोखे बाक़ी मां खे। यार बाबा, छॾी न ॻाल्हि खे, जेकर न सच ॿुधाईंदो साईं त चिड़ी पवंदे। तव्हां हिते आया हो रूंडे खे पचाए, रूंडे जूं एतिरियूं शैतान गिरियूं, तव्हां रूंडे खे कंहिं खां बचाईं? रूंडे ॻोठ अचे हर माण्हू सां पिटायो आहे। जे मूंखां बची वियो त सांवल खां कोन पचंदो, जे सांवल खां बची वियो त रेस चाकर खान खां कोन पचंदो, जे रेस चाकर खान खां बची वियो त ॻोठ में लिकी ॿियो केरबार करे वेंदुसि, तव्हांखे ख़बर बि कान पवंदी। शेरल, हिते रूंडे जो हिकु न पर 1000 दुश्मन आहिनि, 1000। फुफड़ रूंडो चए थो त शैतानगिरीअ में तव्हां उन खां गोए खटे विया। मां छा थो चवां, रूंडो छा थो चवे? तव्हां मूंखे छॾे ॾियो, ॻोठ जे कंहिं बि माण्हू खां पुछो, तव्हांखे पाण ई ॿुधाईंदा हुन जी असलियत। भली असां वॾा शैतान हुजूं, पर तव्हां ॿिन्ही खे मदद लाइ कॾहिं बि कोन चवंदासीं। ऐं तव्हां जंहिंजी मदद लाइ आया हो, पहिरियां तव्हांखे हुनजी असलियत जी ख़बर हुजणु लाज़मी आहे। अदा शेरल, जेतिरो वक़्तु बि तूं हिते बीहंदे न, ही रूंडे जे मथां इल्ज़ाम हणंदा रहंदा, ऐं मूंखे लॻे थो त ही का बि कम जी ॻाल्हि कोन कंदा। तव्हां इहो त ॿुधायो, तव्हां हिते कहिड़ो मक़सदु खणी अची पुगाओ? जाबिरा सां ॻाल्हि ॿुधी आहे त रूंडे जे हर ॾोह में तव्हां बराबरि जा शरीक आहियो। छा इहो सच आहे? सोरा ना सच। रूंडो अॻियां हूंदो ऐं असां हुनजे पोयां हूंदा हुआसीं। उहे ॾुखे वक़्त में हिक ॿिए खां अलॻि छो थी विया आहियो? असां त रूंडे सां अॼु बि गॾिजण लाइ तयारु आहियूं, पर रूंडो 24 कलाक गंद थो करे, उन गंद सां केरु गॾिबो? तव्हां ॿुधायो। जाबर, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। जेकॾहिं दुश्मननि खे मोह ॾियण खां पहिरीं तव्हां ॿिन्हिनि जो ठाह कराइजे, इन में तव्हां राज़ी आहियो? असांखे को बि इतराज़ न आहे, पर रूंडो हिते हथ मिलाईंदो, ॻोठ जे ॿाहिरां वरी शैतानगिरी कंदो। वञी अॼु बि तव्हां रूंडे खे राज़ी कयो, मूंखे को बि इतराज़ कोन्हे। अॼु फुफड़ रूंडे सां गॾु असां तव्हांजा महिमान आहियूं, बाक़ी ॻाल्हियूं फुफड़ जे साम्हूं कंदासीं। अचिजो, मां बि वञी देग पुलाव जी चाढ़ाए तव्हांजे लाइ रखंदुसि। सुणा, इहो हसीना बेगम खे मारण वारो कमु तूं सुठो नथी करी। चाकर खान पंहिंजनि दुश्मननि खे बश्क कंदो थो वञे त छा हू चाकर खाने खे छॾींदा? सुठ भाॼाई सही थी चए। जेॾीमहिल बि जाबर ऐं रूंडे खे मौक़ो मिलियो न त चाकर खान खे लेटाए विझंदा। साईं, तूं बि कन खोले इहा ॻाल्हि ॿुधी छॾ। जे इन चाकर खान मरी वियो न त इहा हसीना बेगम आज़ाद थी वेंदी ऐं उन ई जाइ ते असांजी छोकिरी क़ैद थी वेंदी।
सांवल खातूं सही थी चवे, इहा हसीना बेगम ॾाइण मुई चङी आहे। जॾहिं बि इहा ज़रूरत पई न त हुनखे चाकर खान पाण ई मारे विझंदो। असांखे हिन मसइले में टुन करण जी का बि ज़रूरत न आहे चाची। चाकर खान त पंहिंजे भाउ जे कातिल रुंडे खे बख़्श करे छॾियो। हसीना बेगम त हुनजी वेगी मां आहे, उनखे किथे मारींदो? सोट तूं आख़िर ॻाल्हि खे सम्झी छो नथो? अड़े बाबा, हे चाकर खान जे घर जो मसइलो आहे, उन में असांजो छा वञे? सम्झी नी ॻाल्हि खे। उन घर में असांजी बि छोकिरी आहे। साईं तूं आख़िर छो नथो सम्झी? जेकॾहिं उनखे कुझु थियो त छा असां पंहिंजे पाण खे माफ़ कंदासीं? अरे जेको इहो जाबिर आहे न, जाबिर उर्फ जाबलू घेतो, बाबा इहो ॾींहुं क़यामत ताईं असांजो सॼण थींदो ई कोन। अरे इन मां को असांखे फ़ाइदो पवण वारो ई कोन्हे बाबा। अरे जॾहिं उन मां को फ़ाइदो पवंदो ई कोन त पोइ हरू भरू उन सामूंडी घोड़े सां अजायूं ॻाल्हियूं ऐं डिशकश छो हली कयूं? बाबा ईअं सम्झो असांजो वॾे खां वॾो दुश्मन आहे, शिकिल कोन कानसोसि, सॼी उमिरि वार ई कोन ठहिराया अथसि। इहा त सुठी ॻाल्हि आहे त तव्हांजे दुश्मननि खे अॻियां करे मारायूं। इन खां वधीक तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो मिलण वारो आहे? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए शेरला, ही उहो शख़्स आहे, ही उहो बेस्तो इंसान आहे जंहिं जांड्रे जो अटो मां खाईंदो आहे न, साॻी जांड्रे जो अटो इहो माण्हू खाईंदो आहे। न पोइ बाबा इहो माण्हू तव्हांजे वठ जो ई कोन्हे बाबा। अरे रे रूंदा, तूं इहो मूंखे ॿुधाए, तूं इन जाबिर जे साम्हूं हलण जे लाइ छो थो कतराई? कहिड़ी ॻाल्हि आहे? हल न हुन जे साम्हूं, मुंहुं आम्हूं हली थी असांजे साम्हूं। किथे ईअं त न आहे त तव्हां के ॻाल्हियूं असांखां अहिड़ियूं लिकायूं आहिनि जेके जाबिर जे साम्हूं खोलण खां पोइ तोखे ख़तरो आहे। अरे बाबा, जेकॾहिं मां हिन कमीने जे साम्हूं हलंदुसि न त वॾो गंद थींदो, गंद थींदो। इन करे मां इन भोले मुहांडे जे साम्हूं वञण ई नथो चाहियां बाबा। न न न ई वरी को इन माण्हूअ मां को ख़तरो ई आहे। जॾहिं तव्हांजा ॿिया दुश्मन ख़तम थींदा न त पोइ जाबिर जो वारो ईंदो। उनखे ख़तम करण लाइ असांखे ॿीहर त कोन अचिणो पवंदो न हिते। इन्हीअ जे लाइ मां चवां थो त जेकॾहिं असां हिते आया आहियूं न, तव्हांजा सभु मसइला ख़तम करे पोइ हितां वापसि वेंदासीं। पोइ इहो मसइलो जाबिर सां हुजे, सांवल सां या चाकर खान सां, तव्हांखे हर हिक जे साम्हूं हलणो पवंदो। हाँ मां हसीना बेगम, तव्हांजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे? छा तव्हांखे पंहिंजो पुराणो वक़्तु यादि करे पछताव नथो थिए? पछताव छा जो बचड़ा, ज़िंदगी आहे उखी या सुखी गुज़री वेंदी। सही था चओ। पछताव त ज़मीर वारनि माण्हुनि खे थींदो आहे। जिन जो ज़मीर मरी वञे उन्हनि खे कहिड़ो पछताव? इहे बि न आहे त मां पंहिंजे सुखी वक़्त खे यादि न आहियां कंदी। असां तोखे फ़र्श था खणी अर्श ते विहारियो, पर तूं उन पंहिंजी इज़त खे संभाले न सघे। हसीना बेगम, जेकॾहिं मुंहिंजी सज़ा मौत आहे त तो हिन वक़्त ताईं मूंखे ज़िंदा छो छॾियो आहे बचड़ा? मूंखे मारे छो नथो छॾे? तोखे इहा मोहलत तो ते रहम खाई नाहे ॾिनी, बल्कि इन करे ॾिनी आहे त तोखे पछताव थिए, तोखे तुंहिंजो ज़मीर झंझोड़े। जेॾी मूं तोखे ॾिठो त तो में जीअण जी ॿीहर उमेद जागे पई, उन ॾींहुं मां तोखे भयानक मौत ॾींदुसि। हिन वक़्तु तो ज़िंदा लाश आहे जंहिं ते मौत जो को बि फ़र्क़ु न पवंदो। इन ई करे मां तोखे ज़िंदा रखियो पियो अचां, पर इहो वक़्तु घणी देरि न हलंदो। मौत जो मज़ो त तोखे चखणो ई पवंदो। शायदि इहो ॾींहुं ॾिसण जे लाइ तूं ज़िंदा न रही चाकर खान।
मूंखे लॻे थो तव्हां ॿिन्ही खे हिक ॿिए जी शिकिल नथी वणे। बाबा बाबा हिकिड़े रिछ खे कुतनि जे साम्हूं आणींदो त छो विणंदा न त बाक़ी हिक ॿिए सां छा गिराटरियूं पाईंदा जा। ॿुधे न मोतबर जो ॻाल्हाइण। हिन खां पहिरीं इहो पुछो त रिछ कहिड़ो आहे ऐं कुता कहिड़ा आहिनि। जॾहिं बि रूंडो असांजे साम्हूं आयो आहे न सदाईं इहा ई बकवास कंदो आहे। जेसि ताईं बाबो ऐं जाबर जहिड़ा आहिनि न त कॾहिं बि असांजो ठाह न थींदो। अरे दिल्लू चाचा जाबर क्यों मरे तेरा पियो न मरे। जबर हिते असां तव्हांजी मिट्री कराइण कोन आया आहियूं। जेतिरियूं ॻाल्हियूं थींदियूं ओतिरो ई गंद थींदो। हिते जे मक़सदु लाइ आया हो न उहा ॻाल्हि कयो। जेकॾहिं पुराणियूं ॻाल्हियूं खोलींदव त वॾो गंद थींदो। ऐं हा पुराणी ॻाल्हियुनि खे दफ़न करे छॾियो पोइ ई असांजे विच में मसइलो हल थींदो। तव्हांजा ऐं रूंडे जा दुश्मन साॻिया आहिनि पोइ तव्हांखे हिकु थियणु घुरिजे। जेकॾहिं तव्हांजे विच में इख़्तिलाफ़ रहंदा पोइ दुश्मन ताक़तवर थी वेंदो। शेरल मां त इहो ॿुधो आहे रेस चाकर खान ऐं रूंडे जे विच में तव्हां ठाह कराए चुका हो ऐं हाणे वरी सांवल ऐं रूंडे जे विच में ठाह जूं ॻाल्हियूं पिया कयो। असां वटि वरी जहिड़े करण जूं ॻाल्हियूं कयो पिया। ठाह जूं ॻाल्हियूं कूड़ियूं आहिनि। जहिड़ो थींदो सिर्फ़ु जहिड़ो। पोइ केरु बचे थो केरु मरे थो इहो फ़ैसिलो वक़्तु कंदो। अच लाहर अच। तूं बि पंहिंजी नंढी चाचीअ जी बेवसीअ जो तमाशो ॾिस। इन हालत जी ज़िम्मेवार तूं पाण ई नंढी चाची। तोखे त चाचे डूंगर ख़ान इन सॼी मिल्कियत मथां राणी करे विहारण पियो चाहियो पर शायदि तव्हांजी उॾाम अञा बि वधीक उॾामण जी हुई। चवंदा न आहिनि त घणी लालच माण्हू खां माण्हू पोइ खसियो वठे। शायदि तव्हां बि उन्हनि मां हिकु आहियो। दिलावर पुट लालची केरु न आहे। तूं पंहिंजे सौट चाकर खान खे ई ॾिस। उनखे पंहिंजो पाण खे रईस सॾाइण जी लालच आहे। ऐं पुट तूं पंहिंजो पाण खे ॾिस। छा तोखे लालच नाहे? तोखे हिन ॻोठ जे रईस ज़ाते जो सौट सॾाइण जी लालच नाहे। हिते हर को नंढड़ियुनि वॾड़ियुनि लालचुनि जा वर चढ़ियल आहे। जेकॾहिं मां का लालच कई इन में कहिड़ो ॾोह थियो? हा थी सघे थो नंढी चाची तूं सही पई चई पर असां लालच में अची कंहिंजा बि तो वांगुरु सिर न आहिनि वढिया ऐं तो वांगुरु लाशनि जी सीढ़ी ठाहे असां आसमान खे हथ लाइण जी कोशिशि नाहे कई। पर अफ़सोस इहो आहे तूं उन आसमान खे छूंदे छूंदे अहिड़ो अची ज़मीन ते किरी आई जो हाणे त तुंहिंजो हितां उथण ई नामुमकिन आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।